1947 विरहाङो सिंधियुनि जो उहो दुखदायक ऐं दर्दनाक हादसो जंहिं असांजी क़ौम खे टोड़े टुकर टुकर करे दुनिया भर में पखेड़े छॾियो। सिंधियुनि परदेसनि खे पंहिंजो देश ठाहियो, वापस खां पंहिंजा धंधा ऐं घर जोड़ण लगा। उन जदोजहद में 3 पीढ़ियूं गुज़री वयूं। अॼु नई सिंधी पीढ़ी असां सां गॾु त बीठी आहे, पर असांजो कल्चर, ट्रेडिशन, ॿोली तमामु पुठिते पइजी विया आहिनि। उन्हनि हालतुनि खे ध्यान में रखी शुरू कयो वियो रेडियो सिंधी। रेडियो सिंधी रेडियो सिंधी हिकु अहिड़ो धागो आहे जेको दुनिया भर में रहंदड़ सिंधियुनि खे सुर ऐं संगीत सां वरी ॿधी रहियो आहे। नायाब सिंधी कलाकारनि खे तव्हांजे मुल्क, शहर ऐं घर ताईं पहुचाए रहियो आहे। तव्हां बि ॿुधो ऐं पंहिंजनि ॿारनि, दोस्तनि, यारनि खे बि ॿुधायो रेडियो सिंधी। रेडियो सिंधी।